मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 7 सबक 8 हिस्सो बियो मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनवाला महर। प्यारा बारो जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 7 जी एक्सरसाइज करे रहिया हुआसीं ऐं हींअर बि असां जेको आहे त उन एक्सरसाइज जो ॿियो सेक्शन कंदासीं जेको आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स ऐं पहिरें सेक्शन में असां MCQs सॉल्व कया हुआसीं। सो बेसिकली हिन चैप्टर में जेके असांजा न्यूमेरिकल्स आहिनि उहे सिर्फ़ु 3 ॾिना विया आहिनि ऐं उन टिनी न्यूमेरिकल्स जो जेको तालुक़ु आहे उहो आहे गैसिस एंड काइनेटिक थ्योरी सां। ठीकु आहे। सो सभ खां पहिरीं जेको असां वटि न्यूमेरिकल ॾिनो वियो आहे उन जी स्टेटमेंट आहे, चवे थो द प्रेशर ऑफ 9 सेंटीमीटर क्यूब ऑफ ऑक्सीजन गैस इज़ डबल्ड एट अ फिक्स्ड टेम्परेचर व्हाट विल इट्स वॉल्यूम बिकम। हाणे इन जो चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त ऑक्सीजन गैस जो जेको वॉल्यूम आहे उहो आहे 9 सेंटीमीटर क्यूब ऐं उन जो प्रेशर जेको आहे असां डबल कयूं था फिक्स्ड टेम्परेचर ते त उन जो जेको वॉल्यूम थींदो उहो केतिरो थींदो। ठीकु आहे। सो सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलूं था ऐं डेटा में जेका शइ असांखे ॾिनी वई आहे उहो ॾिनो वियो आहे पहिरियों इनिशियल वॉल्यूम आहे जेको आहे 9 सेंटीमीटर क्यूब। उन खां बाद में जेको असांजो इनिशियल प्रेशर आहे उन जी असांखे बेसिकली ख़बर न आहे त इनिशियल प्रेशर केतिरो आहे। ठीकु आहे। जस्ट जेको आहे त असांखे उन इनिशियल प्रेशर जो छा आहे करिणो, डबल करिणो आहे। ठीकु आहे। माना असां उनखे डबल प्रेशर ॾियूं था। जॾहिं त असांखे फाइनल वॉल्यूम मालूम करिणो आहे ऐं जेको असां वटि फाइनल प्रेशर हूंदो उहो कंहिंजे बराबरि आहे, उहो बराबरि आहे इनिशियल प्रेशर जे डबल। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था ऐं सॉल्यूशन जेको असां कंदासीं उहो कंदासीं असां अकॉर्डिंग टू बॉयज़ लॉ। ठीकु आहे। ऐं बॉयज़ लॉ में असां जेको उनजो फार्मूलो पढ़ियोसीं उहो पढ़ियोसीं हिकु इहो हुयो त प्रेशर इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द वॉल्यूम ऐं उन खां पोइ ॿियो जेको फार्मूलो असां पढ़ियोसीं उहो हुयो P1V1 इज़ इक्वल टू P2V2 जॾहिं त टेम्परेचर असांजो कांस्टेंट आहे। ठीकु आहे। उन खां पोइ हिन जेको आहे फार्मूले में असां वैल्यू पुट था कयूं। ॾिसो प्यारा ॿारो त हिते असां वटि जेको प्रेशर 1 आहे, ठीकु आहे, उहो असांखे ख़बर न आहे, उन करे असां P1 साॻियो रखियोसीं। उन खां पोइ जेको V1 आहे यानी वॉल्यूम जेको इनिशियल वॉल्यूम आहे, ठीकु आहे, हाणे उहो आहे असां वटि 9 सेंटीमीटर क्यूब, इन करे असां हिते 9 रखियोसीं। ऐं उन खां पोइ प्रेशर जेको 2 आहे उहो छा आहे, उहो असां छा था कयूं, इनिशियल प्रेशर जो डबल था कयूं, तॾहिं हिते असां 2P1 रखियोसीं। उन खां पोइ असांखे मालूम छा आहे करिणो, वॉल्यूम मालूम करिणो आहे। हाणे जॾहिं असांखे वॉल्यूम मालूम करिणो आहे त हीउ जेको 2P1 आहे उहो कारे वेंदो, H डिवाइड में हलियो वेंदो। हाणे जॾहिं ही असांजो 2P1 जेको आहे डिवाइड में हले वियो त असां वटि हिन क़िस्म जो हीउ टर्म ठही वियो। उन खां पोइ हाणे असां छा कंदासीं, हिते तव्हां ॾिसंदव त जेको असांजो P1 आहे मथियों ही ऐं हेठियों ही, इहे ॿई पाण में कैंसल आउट थी वेंदा। हाणे जॾहिं हिते ॿ इहे पाण में कैंसल आउट थी वेंदा त हिते बाक़ी असांजो छा बचंदो, हिते बचंदो 9 डिवाइड बाय 2। हाणे जॾहिं 9 डिवाइड बाय 2 कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 4.5 सेंटीमीटर क्यूब। यानी जॾहिं असां 9 सेंटीमीटर क्यूब जे वॉल्यूम ते असां ऑक्सीजन गैस जो जॾहिं जेको आहे प्रेशर डबल पिया कयूं, ठीकु आहे, फिक्स टेम्परेचर ते, त उन टाइम उनजो जेको वॉल्यूम बाद में ठहंदो उहो असांखे मिलंदो 4.5 सेंटीमीटर क्यूब। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था नेक्स्ट न्यूमेरिकल जी तरफ़ ऐं उन में चवे थो अ कंटेनर होल्ड्स 30 मीटर क्यूब ऑफ एयर एट अ प्रेशर ऑफ 150,000 पास्कल if the volume changed to 10 meter cube by increasing load on the piston, what will the pressure of the gas become? Assume that its temperature remains constant. सो प्यारा ॿारो हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त हिकिड़ो कंटेनर आहे। हाणे उन कंटेनर जो जेको वॉल्यूम आहे उहो आहे 30 मीटर क्यूब। ठीकु आहे। उन में जेका हवा भरियल आहे उन हवा जो जेको वॉल्यूम आहे उहो आहे 30 मीटर क्यूब। उन खां पोइ उन ते जेको असां प्रेशर लॻायूं था उहो लॻायूं था तक़रीबन 1.5 लख पास्कल। ठीकु आहे। उन खां पोइ चए थो उनजो जेको वॉल्यूम आहे उहो चेंज थो थी वञे, घणो, 10 मीटर क्यूब। ठीकु आहे। जॾहिं असां उन ते छा था कयूं, लोड जेको आहे उन पिस्टन ते वधायूं था। ठीकु आहे। उन खां पोइ चए थो व्हाट विल द प्रेशर ऑफ द गैस बिकम। चए थो उन खां पोइ उन गैस जो जेको प्रेशर आहे उहो केतिरो थींदो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेका शइ असांखे ॾिए थो उहा चवे थो त टेम्परेचर जेको आहे असांजो उहो
कांस्टेंट रहंदो। ठीकु आहे, हींअर असीं हलूं था डेटा जी तरफ़ ऐं डेटा में जेका शइ असांखे पहिरियों मिलियल आहे यानी इनिशियल वॉल्यूम आहे, उहा इनिशियल वॉल्यूम आहे 30 मीटर क्यूब। उनखां बाद में इनिशियल जेको प्रेशर ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे 1.5 लख पास्कल। ठीकु आहे, उनखां बाद में जेको असांजो वॉल्यूम डिक्रीज़ थो थिए यानी सेकंड वॉल्यूम आहे उहो आहे असां वटि जेको आहे 10 मीटर क्यूब। ठीकु आहे, उनखां पोइ असांखे जेको आहे फाइनल प्रेशर मालूम करिणो आहे। ठीकु आहे, हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। सो साॻे नमूने सां अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ साॻी इक्वेशन असां खणंदासीं जेका आहे P1 इज इक्वल टू P2 V2। ठीकु आहे, उनखां पोइ हिन में असां वैल्यू पुट कंदासीं। सो P1 आहे असां वटि 1.5 लख पास्कल, V1 आहे असां वटि 30, उनखां पोइ P2 असांखे मालूम करिणो आहे ऐं V2 आहे असां वटि 10। ठीकु आहे, उनखां पोइ जॾहिं 30 खे मल्टीप्लाए कंदासीं 1.5 लख सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 45 लख। ठीकु आहे, उनखां पोइ 10 इहे असांजा डिवाइड में हलिया वेंदा। उनखां पोइ छा कंदासीं असां 10 खे जॾहिं डिवाइड कंदासीं 45 लखनि सां त असां वटि जेको फाइनल जवाबु ईंदो उहो ईंदो 4,50,000। ठीकु आहे, त हीअ असां वटि जेको आहे फाइनल प्रेशर बीठो। ठीकु आहे प्यारा ॿारो, उनखां बाद में लास्ट न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो एयर एट एटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ 760 millimeter of mercury is trapped inside a container available with a movable piston. When the piston is pulled out slowly so that the volume is increased from 100 dm cube to 150 dm cube, the temperature remains constant. What will be the pressure of the air becomes? So प्यारा ॿारो, हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त जेको मरकरी आहे उन जो जेको एटमॉस्फेयर प्रेशर आहे हिकु सिलेंडर ते उहो बीहे थो असांजो 760 मिलीमीटर ऑफ मरकरी। ठीकु आहे, चए थो जॾहिं पिस्टन ॿाहिरि छिकण सां गैस जो मिक़दार वधी करे जॾहिं उन पिस्टन खे असां स्लोली जेको आहे त पुल आउट था कयूं त उन जो जेको मिक़दार आहे यानी वॉल्यूम आहे उहो वधे थो 100 dm क्यूब खां 150 dm क्यूब ताईं। ठीकु आहे, उनखां पोइ चवे थो त हाणे असांखे चवे थो त हीउ जेको टेम्परेचर आहे उते असांजो कांस्टेंट थो रहे जॾहिं त असांखे प्रेशर मालूम करिणो आहे उन एयर जो। ठीकु आहे, सो हिते बि साॻे नमूने सां सभ खां पहिरियों असां डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में जेका शइ असांखे मिलियल आहे उहो मिलियल आहे प्रेशर 1 आहे जेको आहे 760 मिलीमीटर ऑफ मरकरी। उनखां पोइ इनिशियल वॉल्यूम आहे असां वटि 100 dm क्यूब, उनखां पोइ फाइनल वॉल्यूम आहे असां वटि 150 dm क्यूब ऐं उनखां पोइ असांखे फाइनल प्रेशर मालूम करिणो आहे। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां हाणे असां जेको आहे सॉल्यूशन जे तरफ़ हलंदासीं ऐं सॉल्यूशन में साॻे नमूने सां अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ ऐं उनजी इक्वेशन खणंदासीं P1 इज इक्वल टू P2 V2। ठीकु आहे, हाणे हिन में असां वैल्यू पुट कंदासीं। सो P1 आहे असां वटि 760 ऐं V1 आहे 100 ऐं P2 असांखे मालूम करिणो आहे ऐं V2 आहे 150। ठीकु आहे, हाणे 150 हेॾे डिवाइड में हलियो वेंदो ऐं उनखां पोइ जॾहिं 100 खे असां 760 सां मल्टीप्लाए कंदासीं त हीउ थी वेंदो असां वटि 76,000 ऐं 76,000 खे जॾहिं 150 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 505.6 मिलीमीटर ऑफ मरकरी। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो ही हुया असांजा 3 न्यूमेरिकल्स जेके हिन चैप्टर में असांखे ॾिना विया हुया। सो इनशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।